नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो मां खबर ॾींदा आहियूं। 4 ॾींहं अॻु कंडियारो शहर जी शहबाज कॉलोनी माउ पारां अगवा ॼाणल नारी पंहिंजी अगवा खे कूड़ो करार ॾेई छॾियो। अमन मुंहिंजी अगवा जी कूड़ी FIR दाख़िल कराई है। नेशनल प्रेस क्लब में सहाफ़ियुनि जे आॾो ॻाल्हाईंदे नारी रुखसार उर्फ रुखसाना सोलंकी चयो त हिन खे कंहिं बि अगवा न कयो आहे। हिन चयो त मूं अजब कलेरी नाले नौजवान सां शरत मोहम्मदी मूजिब निकाह कयो आहे। हिन पंहिंजी अमड़ पारां संदसि मुड़ुस मथां दाख़िल करायल FIR खे ख़त्म करण जो मुतालबो कयो। वाज़े रहे त 4 ॾींहं अॻु नारी जी अमड़ हनीफा सोलंकी कंडियारो थाणे ते पंहिंजे धीउ जी अगवा जी FIR 3 जवाबदारनि अजब गुल कलेरी, कासिम इकबाल ऐं हिकु नामालूम मथां दाख़िल कराईंदे मौक़ो इख्तियार कयो हो त अजब कलेरी पंहिंजे 3 साथियुनि सां गॾिजी मुंहिंजे घर में दाख़िल थी मुंहिंजी न्याणी रुखसार उर्फ रुखसाना खे जिना जे इरादे सां कार में अगवा करे वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।